असां वटि अगरि गर्मी न हुजे त असां वटि वाटर पार्क्स वारो जेको सीज़न आहे उहो बि न हले। असांजा ॿार गर्मीअ में ज़ाहिर पाणीअ में एंजॉय करणु चाहींदा आहिनि। ख़ासि करे नंढियूं नंढियूं झिरकियूं तव्हां ॾिसंदा आहियो त केॾियूं एंजॉय कंदियूं आहिनि। पखी जेके आहिनि उहे पाणीअ सां खेॾंदे नज़र ईंदा आहिनि। अगरि असां वटि गर्मी जो मौसम न हुजे त असां वटि इहे सभु शयूं बि त न हूंदियूं न माना हाणे गर्मी चलो गर्मी त इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ सवा इंसान बर्दाश्त करे वञे। सही। पर बिजलीअ जो छा ज़ाहिर आहे, बिजली खे माण्हू कीअं बर्दाश्त कंदो? माना तव्हां बिजली जो जेको पॉज़िटिव पर्सपेक्टिव बिल्कुलु मां ॿुधाइणु चाहियां पई, मां तव्हां खां बि ज़रूरु पुछंदमि ऐं तव्हांखे ॿुधाइण बि चाहियां पई ऐं माण्हू बि असांखे ॾिसी करे इहो ई चवंदा हूंदा त असां वटि सोलर सिस्टम आहे, असां वटि बैटरीज़ आहिनि, असां वटि विंड सोलर बि आहे, असां वटि कोयले मां बिजली पैदा थिए थी। खोड़ सारा तरीक़ा आहिनि अॼुकल्ह त बिजली अगरि न हुजे। ॾिसो ॻोठनि में बिजली न आहे अञा ताईं न आहे। शहरनि में जॾहिं न आहे, जॾहिं शहरनि में हूंदे बि न आहे बिजली त ॻोठनि में त बिल्कुलु बि न आहे। ॻोठनि में माण्हुनि सोलर प्लेट्स हयूं आहिनि ऐं उहे पंहिंजूं फ्रिजूं बि हलाइनि था, बिल्कुलु पंहिंजूं मोटरूं बि हलाइनि था। हाणे त ट्रैक्टर एसी बि हलाइनि था, ट्रैक्टर सोलर ते अची विया आहिनि। असांजूं जेके मशीनूं आहिनि उहे सोलर ते अची वियूं आहिनि। ट्यूबवेल सोलर ते हलनि पिया जेके ज़मीनुनि में पाणी ॾियनि पिया। त असां वटि हर शइ मौजूदु आहे, पर ॻाल्हि इहा आहे पैसो न आहे। पैसो न आहे, बिल्कुलु हीअं ई आहे। हाणे त सोलर सिस्टम ते बि जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो घर या कारोबार कन्वर्ट करिणो आहे त इहा हाणे लखनि ते ॻाल्हि थी वई आहे। बिल्कुलु वरी जेके लिथियम जूं बैटरियूं वग़ैरह अची रहियूं आहिनि इलाही ज़्यादा ख़र्चो कराइनि थियूं पियूं। इहो त आहे हिकु टाइम जी इन्वेस्टमेंट आहे, पोइ एटलीस्ट तव्हां जेको आहे हिननि शयुनि खां आज़ादु थी वेंदा आहियो। हाणे त ख़ैर इलेक्ट्रिक वारे जो जेको नेट मीटरिंग वारो असूल हो उहो बि ख़तमु करे छॾियो आहे गवर्नमेंट पारां, लेकिन इहो बि थोरो सही असूल हो। नेट मीटरिंग जेका बि तव्हांजी घर में बिजली प्रोड्यूस थी वेंदी हुई, वरी उहो के इलेक्ट्रिक कराची जे अंदरि परचेज कंदी हुई, उनजा तव्हांखे पैसा ॾींदी हुई। लेकिन हाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजो घरु ट्रांसफर करायो था सॼो ग्रीन एनर्जी जे मथां, जेकॾहिं तव्हां वटि का बिजली ठहे थी पई त उहो तव्हां वटि ई रहंदी, के इलेक्ट्रिक उनखे परचेज न कंदो। त बिल्कुलु इहे शयूं आहिनि, लेकिन माल काॾां अचे, पैसो काॾां अचे। पैसो अच्छा, पैसे ते ॻाल्हि यादि आई त माण्हू पंहिंजूं हाणे एसियूं लाराइनि था। कराची जहिड़े वॾे शहर में गैस केरु विझराए, ठाराए केरु ज़ाहिर इहो सीज़न जल्दी थो अचे त असांखे इनजी बि मेंटेनेंस रखणी आहे, एसीअ खे बि मेंटेनेंस खपे थी। उहा किरां कयूं ऐं असां वटि पैसा न आहिनि, तंहिं करे एसी लारायो, एसी पटराए करे एयर कूलर ते माण्हू हलिया विया आहिनि। जेके सोलर जा एयर कूलर आया आहिनि, नंढा नंढा मिनी साइज़ जा, ॾाढा सुहिणा, जंहिंमें जेल जूं हिकिड़ियूं बॉटल्स पयूं आहिनि, उहे तव्हांजे पूरे कमरे खे थधो कनि थियूं ऐं उहे बैटरी ते बि हलनि था। लेकिन उहे बि हिकिड़े टाइम ताईं बिल आख़िर साह पठे थियूं छॾनि दॿा, बसि हाणे असांखां घटि थी वई आहे। जेतिरी गर्मी वधी वई आहे नाज़रीन, तव्हां ॾिसो 45 डिग्री टेम्परेचर, 48 डिग्री टेम्परेचर जेको आहे उहो महसूसु थी रहियो आहे, बाक़ाइदा शो बि थी रहियो आहे। त लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं एतिरी गर्मी सिर्फ़ु हिकिड़ी वजह सां ई आहे, जेका क्लाइमेट चेंज थी चुकी आहे, जेका तब्दीली अची वई आहे, मौसमियाती तब्दीली, इहो इलाही ज़्यादा प्रॉब्लमेटिक सीन क्रिएट थी करे। इन सिलसिले में असां जॾहिं हिन प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं त पंहिंजे फर्स्ट प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं त हर इंसान खे पाण तहरुक वठिणो पवंदो, उहो हिन क्लाइमेट चेंज पंहिंजो किरदारु अदा करे। उहो पंहिंजो किरदारु ईअं अदा थो करे सघे त तव्हां पंहिंजे घर जे ॿाहिरां या पंहिंजे घर जे अंदरि जेकॾहिं तव्हां वटि को बाग़ीचो वग़ैरह आहे त उते हिकु तनावर दरख़्त लॻायो, हिकु वणु लॻायो जेको तव्हांखे छांव ॾेई सघे, जेको तव्हांखे हवा ॾेई सघे, ऑक्सीजन ॾेई सघे। उन सां गॾोगॾु यकीनन टेम्परेचर तब्दील थींदो। ऐं जॾहिं हर घिटीअ जे अंदरि हर घर वारो इहो तायुन करे छॾे त मूंखे पंहिंजे घर जे ॿाहिरि हिकिड़ो वणु लॻाइणो आहे, त छा इहो पॉसिबल न आहे? यकीनन इहो पॉसिबल आहे। कराची जे अंदरि, ॿियनि सूबनि जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि, ॿियनि शहरनि जे अंदरि, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, हाला, उते बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते बाक़ाइदा हरियाली नज़र ईंदी आहे। सही ॻाल्हि। बाक़ाइदा रोडनि जो इंफ्रास्ट्रक्चर अहिड़ो ठहियलु हूंदो आहे, जॾहिं तव्हां वेंदा आहियो त बाक़ाइदा वण नज़र ईंदा आहिनि। हैदराबाद में यादि आयो ठंडी सड़क ॾिसो तव्हां, उनजो नालो ई थधी सड़क आहे।